जोही पूंज न्यूज़। एक महीनो अॻु काछी जे थाणी ड्रिग बालाजी हद ॻोठ तालबाणी लुंड मां अगवा थी वियल नारी रुखसाना धीअ गुलाम हैदर लुंड जी आज़ादी लाइ जोही में औरतुनि मर्दनि ऐं ॿियनि वारसनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नेशनल प्रेस क्लब जोही दादू मेन रोड अॻियां धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। उन मौके ते वारसनि मीडिया अॻियां दाहींदे इल्ज़ाम हयो आहे त हिकु महीनो अॻु जोही लॻ ॻोठ तालबाणी लुंड मां 6 खां वधीक हथियारबंदनि घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते औरतुनि मासूम ॿारनि ते सख़्त तशद्दुद कंदे खैन यरगमाल बणाए नारी रुखसाना खे अगवा करे विया, जंहिंजी हद जे थाणी ड्रिगवाला ते अगवा कंदड़नि 6 ॼणनि रहम अली लुंड, हबीबुल्ला, हमज़ा, हमीद कादिर, वाहिद लुंड ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे, मगर पुलिस कंहिं बि हिकु जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। उल्टो जवाबदार असांखे एहतजाज करण ऐं केस तां हथ खणण लाइ जान खां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सेशन जज दादू, IG सिंध SSP दादू ऐं ॿियनि इख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त अगवा कयल नारी रुखसाना खे आज़ाद कराए अगवा कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कंदे इंसाफ़ ॾियारियो वञे। रिपोर्टर फारूक अहमद पंहर, जोही।